अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां कमांडो पावर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। अवां खे ताज़ा तरीन ख़बर खां आगाह कंदा हलूं त गड़िया सीन SDM ऐं मुख़्तियार कार ऑफिस जे अंदरि हिकु कैंप लॻाई वई आहे जेका तुर्की जे ज़िलज़िला मुतासिरीन जे इमदाद जे लाइ कैंप लॻाई वई आहे। हिन में जेको मुख़्तियार कार जो चवणु आहे त असां पूरी पब्लिक खे अपील कई आहे त हिन में जेको आहे मुतासिरीन जे लाइ चंदो जमा हिन में बॉक्स में विझनि था त असां पोइ वरी माना कठे करे वरी अॻिते ॾींदासीं। हिननि जो इहो पिणु चवणु हुयो त हीअ कैंप जेका आहे पूरे ज़िले में हर तालुके हेडक्वाटर में लॻाई वई आहे ऐं इन अहिड़े क़िस्म जे कैंप्स लॻाइण जा अहकामात DC शिकारपुर जे तरफ़ां ॾिना विया आहिनि। नाज़रीन, कैंप में जेके ज़िलज़िला मुतासिरीन जे इमदाद लाइ लॻायल कैंप में उतां जा जेके मुलाज़िमीन आहिनि उहे पंहिंजो पंहिंजो चंदो विझी रहिया आहिनि, जंहिंमें मुख़्तियार कार बि आहे ऐं असांजो तपेदार शमसदीन साहब बि आहे ऐं जेको भुट्टो साहब जिन ऐं बाक़ी जेके दोस्त आहिनि पंवर इताद ज़िले शिकारपुर सदर डॉक्टर नियाज़ पंवर पिणु माना कैंप पहुची ऐं तुर्की जे ज़िलज़िला मुतासिरीन जे इमदाद लाइ चंदो जमा कयो आहे। ऐं उनखां पोइ जेके आहिनि जेके उतां जा ऑफिस जा जेके बि मुलाज़िमीन आहिनि उन टाइम टू टाइम उन्हनि पंहिंजो जेको आहे उहो हासिबे तौफ़ीक़ पंहिंजो चंदो जेको आहे इन पेटीअ में विधो। अचो त वधीक तफ़सीलात वठूं था असिस्टेंट SC गड़िया सीन रफ़ीक़वंद मंगी खां त हीअ त जेका कैंप आहे उहा कहिड़े हवाले सां जेको आहे त असांखे मथां DC साहब जिन जो हुकुम थियो आहे ऐं AC साहब मुख़्तियार कार साहबनि जे तावन सां असां हीअ कैंप हिते लॻाई आहियूं जेके मुतासिर थिया आहिनि तुर्कीअ में ज़िलज़िले में उन्हनि जे लाइ फंड डोनेट कयूं था। सॼे तालुके में अल्हम्दुलिल्लाह माना मदई जी गड़िया सीन ड्रखण जेके जेके शहर आहिनि उते तक़रीबन असां कैंप एस्टेब्लिशमेंट कयूं आहियूं। अल्लाह मालिक आहे जेको बि डोनेशन थियो इंशाअल्लाह असां उन मुतासिरनि ताईं पुॼाईंदासीं। बस साईं इहो गवर्नमेंट जी पॉलिसी आहे, गवर्नमेंट जो हुकुम असांखे मिलियो त असां बिल्कुलु पंहिंजे हिसाब सां जेतिरो थी सघियो असां तावन कंदासीं, आवाम बि कंदी, जेको बि थी सघियो मुतासिरीन जे लाइ मदद। हर तालुके में साईं बसि हिकु असां एस्टेब्लिशमेंट कई आहियूं साईं जेको आहे त AC ऑफिस जे माना प्रेमिसिस जे हवाले सां उन जे हुकुम सां जेको आहे असां हिकिड़ी कैंप स्टार्ट कई आहियूं। न ओवरऑल सॼी पब्लिक जे लाइ जेको बि डोनेट करे सघे थो करे सघे, पोइ असां इंशाअल्लाह उन मुतासिरीन ताईं ज़रूरु पुॼाईंदासीं डोनेट। साईं हाणे ॾियणो त खपे आवाम खे, ॾींदी बि आहे आवाम, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का। बाक़ी जेके बि गवर्नमेंट जी पॉलिसी हूंदियूं आहिनि उन पॉलिसी मुताबिक़ ई थींदो आहे कमु। हाँ।